हेलो अम्मा ओ अम्मा अम्मा तू थक नहीं गई हैं तू कम वाला ही नहीं करी अम्मा तो जोर जा जोर आओ पुत्र थकी पे है पर इन जिंदगी में तू वे तो मेरे पास है पुत्र किदा न वन वो जिंदगी आना थी आखिरी पूरी थी ये अकड़ी वाला कितनो वक्त कितनो टाइम तो के दिसी सके अम्मा तू मुको सटाई दिसंदी है तो जो अखियों न दिसंदी ने तो को वरी आव नओ चश्मो उठी दींदस जुग जुग जिए पुत्र बच्चा आऊं ताण हुई पोड़ी थी वई है अच्छी उम्र खत्म थी है पुत्र हां अम्मा तो जो उम्र खत्म थी ना 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 तोला ने एकलो साल आऊं गुरु बालपुरी का वठंदस एकलो साल गुरु मंगल गुरु का वठंदस ये करे करे ना अम्मा तो का 100 साल वठी दींदस पुत्र किडो वडो थी वे पर अन्या गालियूं बाराणी पियो करे हां मां आ वडो थी है अम्मा वो शादी करा ने न पुत्र तो ये शादी कौन थी है किन्नी अम्मा मूले की शादी थी आका जी शादी थी मुंजी शादी कौन थी आओ भले कुआरो मरी हो ए भगवान मुझे बबलू जी तोखे पारत आए अलाए केड़ो करम अलाए केड़ो डो मुझो जो मुझे औलाद के पियो मिले वाह भगवान वाह अम्मा ओ मां भले भले सच्ची बता तू मरे भी अम्मा आओ तो मैं को नींदस आओ है ने ओ भाई उठींदस जे मुक सुई है किनड़े वो तो सुई है ना ने तो तू कौन मरती है न पुत्र न केदा न वन तू वे तू मोट लिया वे बच्चा ना 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 अम्मा ना चयो कोने आओ तो ओट वेठो जा तू मरी वनी पो वरी भाभी मीरा मुसा वेरे तो हम तो मारियो न पुत्र केर को तो के मारे अच्छे पुत्र ना अम्मा ना आऊं चरियो को ना भाभी मुको मारी दी आ भाई उठी तो जा अम्मा अम्मा ठीक ना आयो छा आऊं तो जडे का इन घर में आई आया इन जो तो यो ही हाल है इन जन्म में ठीक कोन थी न न न बेण मीरा न एड़ी हालत मु अम्मा जी कदे बनाए ॾिठी जेड़ी अज तबियत खराब थस ओए आऊं छा कया सही थी वेंदी दवाऊं अग में ढिग थी खाए शाबस जे तवारे मुर्स के जेको दवाऊं आणे तो दे खड में पियो पैसा विझे मुझे मुर्स जी मां आहे मां जी पुट न कंदो त केर कंदो मां जो हक है बाकी राल पे धूड़ पाए कदे ॾिठो थी पाण वट के चंगा कपड़ा आइन तो वट तोखे ॾिसी मूंखे शर्म तो अचे मुझे मुर्स में त अफाल कोन है तडे थी माइटन ते भार विझा मुझो मुर्स कमाए तो सजो घर हलाए तो मुझो मुर्स कमाए तो सजो घर हलाए तो जे हुन वट कुछ बचन तो मुखे दे तू ये सही है थोड़ी मचाणी तू मुझी गाल कदे समझी है जो हियर समझंदी है मेरा तो वारे मोबाइल में पांजे मुर्स के कॉल कर या मुझे मुर्स के कॉल कर तो डॉक्टर के वठी अचन अम्मा जी तबियत सही ना है मुझे मोबाइल में बैलेंस आए को मुझो नेट जो पैकेज भी खत्म है वो भी ये कौन थी मरे तू अगम भी इनका मरी
मरीज़ जी हालत तमाम घणी ख़राब आहे। हिनखे अस्पताल में वठी वञणो पवंदो। डॉक्टर असांजा मर्द अचनि था त असीं अम्मा खे वठी अचूं था। हाँ ॾिसो, कोशिश कजो देर न थिए। तेसी ताईं आउं ही कुछ गोरियूं लिखी थो ॾियां, जेतिरो जल्दी थी सघे वठी मरीज़ खे खारायो। ठीकु आहे, पोइ आउं हलां थो, मालिक भली कंदो। डॉक्टर साहब तो आउं छॾे ॾियां? न न, तो वारी गाॾीअ में लोॾा आहिनि, आउं पाण थो वञां। भाभी अनीता, ओ भाभी अनीता, पैसा दे, आउं अम्मा जी दवा वठी जा। बबलू मूं वटि सच में पैसा कोन आहिनि। भाभी मीरा, भाभी मीरा पैसा दे, आउं अम्मा जी दवा वठी जा। आओ आओ, पैसा वरी आऊं ॾियां, मां तुंहिंजी वञ वठी ॾींदो। भाभी मीरा, भाभी मीरा पैसा दे, आउं दवा वठी जा। भाभी मीरा पिन पिन मूंको ठीको न आहे कयो ॿियनि जो। तुंहिंजी बि माउ आहे, तूं बि पुटु आहीं, वञो आण दवा। भाभी मीरा, भाभी मीरा मूंखे पैसा दे। ही सॼो शहर पियो अथई। पिनण खां एतिरा पैसा न मिलंदा जो माणे जूं दवाऊं अची वेंदियूं। हूअं बि तूं आई पिनण जे लाइक़, तूं जे पिनी तोखे सभु को ॾींदो ऐं एतिरो मिलंदो जो असांजो घर ख़ुशहाल थी वेंदो। मरी वई माने हाणे वई पिंड पंहिंजी माउ लाइ। बाबू लोग नंदन को करे भाई। जीतू ये दुकान रा पापड़ अटो केर वठंदो। अदा बबलू, बस राम जो नालो वठ। बबलू तू दिल वरी कर, बस बाबा राम जो नालो वठ। बस बाबा राम जो नालो वठो, राम जो नालो वठो बाबा। Thank you.
Oh,